मीरपुर बठोरो में अवां खे ख़बर ॾींदा आहियूं। लाल बख्श खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी हारी तहरीक के मरकज़ी सदर ते सिजावल ज़िले पारां सूफ़ी शाह इनायत प्रेस क्लब अॻियां सिंध जे ज़मीननि ते धाड़े ऐं भाणे जी ब्लैक मार्केटिंग ख़िलाफ़ ज़िला ऑर्गेनाइज़र कमेटी बचल मल्ला, महमद थेबो, अयूब बाहितार, सागर परियार, महरान मल्ला ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंधी क़ौम जे वजूद खे ख़त्म करण लाइ ताज़ो निगरान गवर्नमेंट सिंध जे लखें एकड़ ज़मीन ते धारो हणी आलमी सरमाएदारनि खे ॾिनियूं पियूं वञनि। ॿिए तरफ़ फसलनि जी मुकमल सीज़न हूंदे वापारी ऐं इंतज़ामिया जी मिली भगत सां भाणो लिकाए हारियुनि आबादगारनि खे महांगे अघ ते भाणो ख़रीद करण ते मजबूर कयो पियो वञे। जॾहिं त अॻुवाणनि ख़िताब कंदे पिणु इहो चयो त निगरान हुकूमत खे को बि क़ानूनी ऐं आइनी अख़्तियार नाहे क़ौमुनि जे इज्तिमाई वसीलनि विकिणो हो। हू पंहिंजे क़ानूनी आइनी ज़िम्मेवारी पूरी करे शफ़ाफ़ फेयर इलेक्शन कराए 7 करोड़ सिंधी माण्हुनि जे इज्तिमाई वसीलनि जी शेर शार बंदि करे।